नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त सिंधु दरिया सखर बैराज में पानी जी चाड़ सबबि पीर जे ॻोठ जे कच्चे अंदर ॿोॾ वारी सूरत हाल कच्चे वासियुनि खे इंतज़ामिया बेयारो मददगार छॾे ॾिनो। वधीक तफ़सील ॾिसूं था। नौमान अली ख़ासकेली जी ही रिपोर्ट। सिंधु दरिया सखर बैराज में चाड़ सबबि पीर ॻोठ कच्चे जा केतिराई ॻोठ पाणीअ हेठि अची विया। ॻोठ सजण मैसर, ॻोठ अलहवरायो शेख, ॻोठ जतोही, बबरो ॻोठ पाणी हेठि अची विया। फी ॻोठ 100 खां वधीक घरनि ते मुश्तमिल आहे, जिथे हज़ारे माण्हू मुतासिर थिया आहिनि। सैलाब मुतासिरनि जी सियासी नुमाइंदनि, बाला अख़्तियारनि, वसवारनि अञा ताईं का बि सार संभाल नाहे लधी। मारूवाड़ा बेघर थियण सबबि के शहर तरफ़, के रोडनि रस्तनि ते, के खुले आसमान हेठां वेठल आहिनि। कच्चे में रहंदड़ इलाइक़े वासियुनि जा फसल बि पाणीअ ॿोड़े छॾिया, जिथे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। मौसमियात खाते वारनि तरफ़ां ईंदड़ 8-9 सेप्टेम्बर ते सखर बैराज में वॾी ॿोॾ जो ॿुधी मिस्किन ग़रीब मारूवाड़नि जो साहु मुठि में अची वियो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंधु हुकूमत एमरजेंसी उपाउ वठी बेघर थियल ग़रीबनि लाइ मच्छरदानी ऐं सिहत जे लाइ सामान, उन खां अलावा राशन फ़राहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ासकेली, अवामी न्यूज़, पीर जो ॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।